नेशनल हाईवे रोड मथा फोरन ऐं पुलिस विच में मुक़ाबलो थी पियो। फोरू मौके ते गिरफ़्तार करे वरिता। ॿ पुलिस हल्का ज़ख़्मी पिणु थिया। हलाणे पुलिस जी ज़िम्मेदार रसूलाबाद पुलिस चौकी इंचार्ज मथा कंदा सां हमलो करे ॾिनो। संदसि चवणु हो त एसएचओ हलाणे जो हुकुम आहे फोरू छॾियो। फोरू न छॾण ते रसूलाबाद जी पुलिस मथा हलाणे पुलिस दमिजी पई। कंदा सां हमलो करे हिकु फोरू रसूलाबाद पुलिस खां छॾाए हथियार समेत खंबे खणी वई, जॾहिं त फोरुनि जी मोटरसाइकिल ऐं ॿ फोरू हंगोचा पुलिस पाण सां गॾु खणी वई। ॿिए पासे ॿिनि फोरुनि जी सुञाणप लाखा रोड जी हद जा ख़ासि करे ॿुधाए पिया वञनि। मां जेको इंचार्ज रसूलाबाद मिठल चूणे जो हे मसालो थियो हुते परियों हिंगोर जा खां परे पासे वञनि फोरू कई। हिकु पंहिंजी गाॾीअ ते हुया, ॿी 125 फुलवारीअ मां हालां मूंखे एसएचओ पंहिंजे फ़ोन कई त फ़ौरन जो रुख ॾई आहे। मां अॻु ॾिनो मां कॾ लॻो मान हे हितां भॻा हलाणीअ खां परियों मां पहुतो मान अचे। फेरिंग थी वई, आवाम बि मूंसां गॾु, आवाम फेरिंग बि शुरू हुई। मां बि जीअं चोर मां पकड़िया त हिन मोबाइल पहुता अचे हिन जा हलाणीअ जा अचे। हिकिड़ो सूबेदार एस आयो, हिकिड़ो चवंदा जमादार आहे लाखो, उन जी मां पूरी भरी आहे। उहे पहुता अचे, एसएचओ जो हुकुम आहे फोरू छॾ। हिकिड़ो खणी भॼी विया। असां 3 ॼणा हुआसीं। हो घणा मूंखे धक बि आया अथऊं जीअं हुन खे गिलासनि जा बट आया आहिनि डिघे लाखे, ऐं ॿियो अछनि कपिड़नि सां। उहो मां उहो न सुञातो। हिन खे चवां हिते सुञाणप इहा त इहो लाखो आहे। मुंहिंजे फोरू छॾ, मां फोरू 2 न ॾिना, हिकु खणी वियो।